ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। अध्याय चौथों असां 39 श्लोक ते हुयासीं 39 ऐं 39 में असां ॾिठोसीं जंहिंजी श्रद्धा हूंदी, जंहिं इंद्रियनि ते कंट्रोल कयो आहे ऐं जेको लॉर्ड खे डिवोटेड आहे उनखे ज्ञान सां शांति, परम शांति प्राप्त थींदी। पहिरियों छा ॿुधायईं त तव्हां अची ज्ञान जे नाव में वियो। ज्ञान छा कंदो? तव्हांजा सभु कर्म भस्म करे छॾींदो। ज्ञान वांगुरु पवित्र ॿियो कुझु बि कोन अथव। ज्ञान किथे मिलंदो? पंहिंजे अंदर में, पंहिंजी आत्मा में। ऐं कॾहिं मिलंदो? टाइम सां मिलंदो। सबुरु रखो। ऐं छा आहे उनजो परिणाम? कीअं ख़बर पए त असांखे परम शांतीअ जी प्राप्ति थींदी। हाणे परम शांति छा आहे, शांति छा आहे, इन में थोरो फ़र्क़ु आहे। असांखे अशांति ख़बर आहे। रोज़ असांजो मन बेचैन थो थिए, माना रोज़ असां अशांतीअ में आहियूं। कॾहिं कॾहिं फ्रस्ट्रेशन ईंदो आहे, अरे छा आहे छा हे संसार, मूंखे खपे ई कोन। फ्रस्ट्रेशन, के माण्हू डिप्रेशन में हली वेंदा आहिनि, महीनो महीनो डिप्रेशन में रहंदा आहिनि। कुझु बि पुछे न उन्हनि जे मन में निगेटिव वीचार ईंदा। त इहा थी वई मन जी अशांति, उदास रहंदा आहिनि। त बेचैनी, उदासी, टेंशन, इहा सभु अशांति आहे। पर कॾहिं कॾहिं असांखे अहिड़ो बि आज़मूदो ईंदो आहे, अशांति कोन हूंदी आहे, पोइ हुनखे चइबो आहे शांति। पोइ मूंखे अॼु जाम मस्तु थो लॻे। पर हीअ शांति जेका आहे इहा वरी अशांति थी वेंदी, वरी मन गड़बड़ थो थी वञे। हिकु ॾींहुं ठीकु आहे त ॿिए ॾींहुं ठीकु न आहे। त हीअ शांति ऐं अशांतीअ जो चक्कर पियो थो हले। पर परम शांति छा आहे? हिकु दफ़ो मन शांत थी वियो, उनखे ख़बर पइजी वई हीअ सची शांति आहे ज्ञान सां, त पोइ वापसि उहो अशांत न थींदो, वापसि उदास न थींदो, वापसि बेचैन न थींदो, वापसि हुन में निगेटिव या ग़लति वीचार न ईंदा। उनखे चइबो परम शांति। श्रद्धा सां असां ज्ञान वठंदासीं त असांखे उन परम शांतीअ जी प्राप्ति थींदी। तव्हां चवंदो असांजी श्रद्धा आहे, असां सत्संग था ॿुधूं, असां पुण्य जो कर्म था कयूं, पर ॿिया नथा कनि, पोइ उन्हनि जो छा थींदो? उहो हाणे ॿिए श्लोक में ॿुधायो अथई। श्लोक 40 नंबर। अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति, नायं लोकोऽस्ति न परः न सुखं संशयात्मनः। The ignorant divide of Shraddha, the doubting self is ruin. There is neither this world nor the other, nor happiness for the doubting self. श्रद्धाहीन अज्ञानी जो आहे शकी, थिए सो थो नास, न हिन लोक में पर लोक में उन लाइ आहे सुख जी का आस। हाणे जंहिंजी श्रद्धा कोन्हे, जंहिंखे ज्ञान कोन्हे, ऐं जंहिंजे मन में इहे संशय था अचनि, भाई मां ही सत्संग रोज़ थो ॿुधां, मूंखे ही गीता सॼी ख़बर पइजी वई आहे, मूंखे सभु श्लोक बि यादि आहिनि, पर सचमुच में ही कृष्ण भॻवानु हुयो छा या आहे? सचमुच में मूंखे कुझु मिलंदो हिन में?
ही डाउट मन में हिकिड़ो ईंदो ई आहे। ही डाउट अची वियो माना असांजी श्रद्धा ख़तम थी वई। जॾहिं श्रद्धा ख़तम थी वई त ज्ञान बि कोन मिलंदो। जॾहिं ज्ञान कोन मिलंदो त छा थींदो उन इंसान जो? उनखे न हिन लोक में शांती मिलंदी न परलोक में शांती मिलंदी। हुनखे न हिन लोक में सुख मिलंदो न हुन लोक जो आनंद मिलंदो। हिन संसार में हर वक्त इंसान मटिजे थो। चेंज इज द रूल ऑफ दिस वर्ल्ड। कॉन्स्टेंटली तव्हां ॾिसो असांजी उमिरि पल पल पई थी वधे, हिन शरीर जी उमिरि। पर परलोक में ईअं कुझु आहे ई कोन। उते टाइम स्पेस ऐं कॉज़ेशन एप्लीकेशन न आहे। उते खाली आनंद, सुकून, शांति। त हो त मिलंदो ई कोन, उहो त छॾे ॾियो, उहो त परे आहे। पर हिन लोक में, हिन दुनिया में बि उनखे सुख न मिलंदो। जेको डाउटिंग सेल्फ आहे, जंहिंजी श्रद्धा कोन्हे, जंहिंखे ज्ञान कोन्हे। हाणे हिन लोक में सुख न आहे माना छा? तव्हां ॾिसंदो हिन संसार में अलॻि अलॻि नमूने जा माण्हू आहिनि। घणे भाङे पैसे जे पुठियां पिया आहिनि। अॼु मां 10 लख कमाया, 10 लख मुंहिंजी प्रॉपर्टी थी वई। पोइ हाणे थोरनि सालनि में मिलंदा 50 लख थी विया। वरी थोरनि सालनि में मिलंदा 2 करोड़ थी विया। वरी थोरनि सालनि में चवंदा 50 करोड़ थी विया। हिननि जो कमु इहो ई आहे, खाली ॻणींदा रहो। भाई हिन पैसे मां तोखे सुख छा मिलियो? 4 बंगला आहिनि मुंहिंजा, 4। घणनि बंगलनि में रहंदो आहियां? हिकु बंगले में रहंदो आहे, बाक़ी 3 जी सफ़ाई कंदो आहे। कॾहिं पंहिंजे फैमिलीअ सां तूं घुमण वएं? न, एतिरो टाइम न आहे मूं वटि। अरे बाबा, एॾी ज़िमेदारी आहे, वॾो ऑफिस आहे मुंहिंजो, एतिरा माण्हू आहिनि, एॾो हिसाबु करिणो पवंदो आहे, मूंखे 4 बंगला मेंटेन करणा पवंदा आहिनि, 2 फैक्ट्रियूं मेंटेन करणियूं। मूं वटि टाइम न आहे। अच्छा, जंहिं वटि पैसो न आहे उहो बि ईअं ई थो चए, मूं वटि टाइम न आहे ऐं मूं वटि पैसो न आहे। हाणे तव्हां हरिद्वार वञो घुमण में, धर्मशालाऊं लॻियूं पियूं आहिनि, लंगर लॻा पिया आहिनि। कहिड़ो ख़र्चु थींदो तव्हांजो? पर टाइम कोन्हे। सभिनी वटि टाइम कोन्हे। टाइम कोन्हे अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। पर इन खोपड़ीअ में जेको भरियो पियो आहे भूसो, उहो असांखे ही वर्ल्ड बि एंजॉय करणु नथो ॾे। इनखे चइबो आहे अज्ञान। अरे ही लोक त तव्हां एंजॉय कयो, परलोक नथा वञो, तव्हांखे सत्संग नथो वणे, गीता नथी वणे, ठीकु आहे। ही लोक त तव्हां जंहिंमें ॾींहं राति तव्हां लॻा पिया, उनखे त एंजॉय कयो। जेके सुख फ्री में अवेलेबल आहिनि, उनखे त एंजॉय कयो। कंहिं गेस्ट खे घर में न अचणु ॾींदा, न न असांजो घर ख़राबु थी वेंदो, न न उन्हनि जी केरु उन्हनि जे लाइ महिनत कंदो, केरु खाराईंदुनि, केरु पीआरींदुनि। असां वटि टाइम न आहे। पोइ संबंध तव्हां कीअं एंजॉय कंदव? कारियूं बीठियूं आहिनि पर हलाए नथा सघो। मिठाईअ जो दुकान लॻल पियो आहे, पर डॉक्टर चयो आहे मिठाई न खा, तरियल न खा, मैदो न खा, खंडु न खा, लूणु न खा। न खाऊं माना कयूं छा? ॾिसो हिननि जो नसीब। सभु कुझु हूंदे बि कुझु कोन्हे। हिन लोक जो परलोक त असां हिन जेके अश्रद्धावान आहिनि उन्हनि जे बारे में परलोक त ॻाल्हि ई नथा कयूं। परलोक माना आत्मिक सुख। ॾिसो, असांजा इंद्रिय आहिनि, 5 इंद्रिय। असां अखियुनि सां ॾिसूं था, कननि सां ॿुधूं था। असां हिन मां ज्ञान त वठूं था, पर सुख बि था वठूं। ॾिसण जो सुख, ॿुधण जो सुख, ॼिभ जो सुख, सुख बि था वठूं। इंद्रियनि जो सुख आहे। असांखे पदार्थ खपनि, टीवी खपे, फ्रिज खपे, कारपेट हुजे घर में लॻल, जीअं पेर असांजा ज़मीन ते न पए।
असां इंद्रियनि जो सुख वठंदा आहियूं, तंहिंखां पोइ मन जो सुख वठंदा आहियूं। मन जो सुख असांजा जेके बि संबंधी आहिनि, रिलेशन्स आहिनि, यार दोस्त आहिनि, मिट माइट आहिनि, ॿार आहिनि, असां इन्हनि सां मन जे द्वारे कॉन्टेक्ट करे मन जो सुख था वठूं। पोइ हिन लार्जर सोसाइटीअ सां आइडेंटिफाई करे असां बुद्धीअ जो सुख, मुंहिंजी आइडियोलॉजी वर्सिस हुनजी आइडियोलॉजी, उहो सुख था वठूं। पर इहे सभु सुख संसारी सुख आहिनि, इहे हिन लोक जा सुख आहिनि। ऐं परलोक जो सुख आहे आत्मा जो आनंद। उहो सुख न आहे, उहो आनंद आहे, छाकाणि उहो परमनेंट आहे, उन में कॾहिं घटिताई कोन थींदी। हाणे जंहिं आत्मा, जंहिंखे ख़बर ई न आहे परमात्मा जो, जंहिंखे ज्ञान ई न आहे, उनखे त उहो आत्मिक आनंद मिलंदो ई कोन। पर घटि में घटि तव्हां हिन संसार जा फुकट में फ्री में सुख पिया आहिनि, उहे त कयो न। घर में ज़ाल मुड़ुस वेठा झगड़ो कंदा, हिन हीअं कयो, हुन हूअं, हिक ॿिए जी कंप्लेन कंदा, उहो बि सुख नसीब में कोन अथनि। ॾिसो, नसीब में कोन्हे माना कंहिं नसीब लिखियो न आहे, लिखियो असां पाण आहे। असां पाण था पंहिंजे कल्पना सां, पंहिंजे इमेजिनेशन सां सभु डिस्टर्बेंस असां पाण था ठाहियूं, पंहिंजी लाइफ असां पाण था रुइन कयूं। त जंहिंखे श्रद्धा आहे उनखे छा थींदो, ज्ञान प्राप्त थींदो, ज्ञान सां मन जी शांति मिलंदी, परम शांति मिलंदी। शांति ऐं परम शांति जो फ़र्क़ु हाणे तव्हांखे ख़बर आहे, पहिरियों ख़बर कोन हुई। त हाणे असांखे परम शांति खपे, ज्ञान खपे। ज्ञान माना आत्मिक ज्ञान हूंदो आहे, उहो ज्ञान अनुभव करणो पवंदो आहे, उहो ॿुधाए न सघंदासीं। मां तव्हांखे न ॿुधाए सघंदुसि, कोई बि कोन ॿुधाए सघंदो उहो ज्ञान आहे, उहो आनंद आहे छा, उहो सुख सचो आहे छा, परम सुख, उहो कोई न ॿुधाए सघंदो। दैट इज़ समथिंग टू बी एक्सपीरियंस्ड, ऐं उहो अंदर में अनुभव हुनजो थींदो आहे, आज़मूदो थींदो, ॿाहिरि असां न ॿुधाए सघंदासीं। त ज्ञान ऐं अज्ञान इन में फ़र्क़ु छा आहे? ही संसारी असां चऊं था इहो ज्ञान आहे, पर आध्यात्मिक फील्ड में इनखे बि अज्ञान ई चवंदा आहिनि। तव्हांखे इन जो केतिरो बि ज्ञान हुजे, तव्हां 10 बंगला ठाहींदव पंहिंजे दिमाग़ सां, पर तव्हांखे यदि परम सुख प्राप्त न थियो आहे, परम शांति प्राप्त न थी आहे, त उहो अज्ञान ई चइबो। जंहिं वटि घर ई न आहे पर परम शांति अथसि, उहो ज्ञानी। ही ॿाहिरियूं असां जज करे सघंदासीं, पर उनजे अंदर में छा आहे उहो न हू ॿुधाए सघंदो, न असां सम्झी सघंदासीं। हू लैंग्वेज अलॻि आहे, हीअ लैंग्वेज अलॻि आहे। सपने में माण्हू आहे, सुजाॻ माण्हू आहे, ॿई ॻाल्हाए सघंदा? न ॻाल्हाए सघंदा। हू अलॻि दुनिया में आहे, ही अलॻि दुनिया में आहे। तीअं जंहिंखे परम शांति मिली आहे, उहो दुनिया अलॻि आहे, उनखे चवंदा आहिनि हिन लोक खां बि परे। त हिनखे लौकिक आनंद बि नथो मिले, पारलौकिक आनंद बि नथो मिले। त पहिरियों तव्हां लौकिक त एक्सपीरियंस कयो, पंहिंजा जेके बि मिट माइट यार दोस्त आहिनि उन्हनि सां त संबंध सुठा रखो, पॉजिटिव थिंकिंग रखो। यू आर वन स्टेप क्लोजर टू डिविनिटी। घर में ॿारनि खे वठी सभिनी घरनि में अॼुकल्ह टेंशन आहे। हर रिलेशन में, ॿार छो, हर रिलेशन में टेंशन आहे, छाकाणि स्वार्थ एॾो वधी वियो आहे। मां चवां थो तीअं थियणु खपे, डिक्टेटर थी विया आहिनि सभई, ॿार बि। हस्बैंड खे पंहिंजो इंट्रस्ट आहे, वाइफ खे पंहिंजो इंट्रस्ट आहे। उहा चवंदसि हीअ मूंखे खपे, न त मां वञा थी। पहिरें ज़माने में ईअं न चवंदियूं हुयूं मां वञा थी, हाणे हिकदमि आसान थी वियो आहे। ऐं माइट बि धीअ खे इहो सेखारे मोकिलींदा आहिनि, चिंता ई न कर, तूं वापसि कॾहिं बि अचु। पहिरियों ई, अरे शादी बि अञा न पूरी थी आहे, पहिरियों ई चवंदसि तूं चिंता न कजांइ, कुझु थी वञे सिधो हली अचु। त हुनजी त तयारी आहे। पोइ किथां तव्हां संबंध पंहिंजा इंजॉय करे सघंदव?
शुरूआत ही डाउट सां थी थिए। नालो बि न मटाईंदियूं, सरनेम बि न मटाईंदियूं, शुरूआत ही डाउट सां थी थिए। पोइ किथां हिन लोक में हुननि खे आनंद प्राप्त थींदो? परलोक जो त परे, कंहिंखे जंहिंजी श्रद्धा नाहे। 41 योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय। He who has renounced action by yoga, whose doubts are rent asunder by knowledge, who is poised in the self, actions do not bind him, O Dhananjaya, O Arjuna. समानता रूपी योग सां जंहिंफल इच्छा कई आहे फिटी, मन जा भरम ऊ करे थो त दूर, पाए ज्ञान करम बंधन खां छुटी। असां हिन श्लोक खे पहिरियों बि काफ़ी इन ते डिस्कशन कयो आहे। असां शरीर सां कर्म था कयूं त उनखे असां यज्ञ कर्म कयूं, माना सेवा रूपी जेको बि कर्म कयूं इहो सेवा था कयूं। असां मन सां भक्ति कयूं, सरेंडर टू द लॉर्ड। असांखे घणो कुझु ॾिनो अथई ऐं बुद्धीअ सां असां ज्ञान प्राप्त कयूं, पोइ असांजा कर्म बंधन टुटी पवंदा। असां कर्म बंधन ते बि काफ़ी चर्चा कई आहे, पर ही कर्म में असांखे रिपीट करिणो पवंदो, छाकाणि ही केतिरा 10 दफ़ा ॿुधाए तॾहिं बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। पर हिकिड़ो टाइम ईअं ईंदो आहे फटक करके सम्झ में ईंदी। हाणे उन मोमेंट जो इंतज़ारु करिणो पवंदो, इन करे थोरी सबूरी खपे। श्रद्धा ऐं सबूरी साईं बाबा जो मंत्र आहे। त ही बंधन किथां था अचनि? ही बंधन असां पाण था तयारु कयूं, ॿाहिरों बंधन अचनि ई कोन था। माण्हू केतिरो बि चए मुंहिंजी फैक्ट्री आहे, मुंहिंजी ॾाढी जिम्मेदारी आहे, न त 100 माण्हुनि जो प्रॉब्लम थी पवंदो, मूंखे ही ऑर्डर्स आहिनि, मूंखे एक्सपोर्ट करिणो आहे, मूंखे इहे सभु बंधन हुन जा न आहिनि, असांजा आहिनि। असां पाण ॿधी रखियो आहे पाण खे, ॿिए कंहिं असांखे बंधन में कोन विधो आहे। तव्हां कंहिंखे बि दोष ॾींदव, पाण खे तकलीफ़ ॾींदव। हिकु राजा हिकु संत वटि आयो, चई मैं मुंहिंजो मन ॾाढो बेचैन थो रहे, उदास थो रहे, शांती आहे ई कोन। सॼो ॾींहुं राजपाठ ही हू, खजानो ख़ाली थियो, खजानो भरिजी वियो, सभु इन झंझटनि में मूंखे टाइम ई नथो मिले पंहिंजे रास्ते। कुझु त रस्तो ॾेखार। चई सवलो आहे, असांजो रोज़ु सुबुह जो सत्संग थींदो आहे, तूं बि अची वेही रहो, थोरा ॾींहं सत्संग कर, तोखे पंहिंजो पाण ज्ञान प्राप्त थी वेंदो, तूं पंहिंजो पाण हिन कर्म जे बंधन मां छुटी वेंदे। रोज़ मूं वटि टाइम कोन्हे। 3 राणियूं आहिनि मूंखे, हिकु छॾींदी ॿी पकड़ींदी, ॿी छॾींदी 3 पकड़ींदी, कॾहिं कॾहिं त 3 पकड़ींदा आहिनि। किथां टाइम मिलंदो? मूं वटि टाइम न आहे। तव्हां कुझु अहिड़ी आइडिया ॿुधायो त मूंखे ईअं ई सुख प्राप्त थिए। मां कुझु बि न कयां पर मूंखे ईअं ई सुख प्राप्त थिए। चई ठीकु आहे, सुभाणे सुबुह जो अचु तूं 11 बजे, पोइ असां चर्चा कंदासीं। पोइ राजा आयो 11 बजे। हुन संत ॾिठई राजा अचे थो, त उते हिकु वणु हुयो, हुन वण खे भाकी पाए बीह रहियो संत, अखियूं बंदि करे। राजा आयो, ॾिठई ही स्वामी त बिज़ी आहे पंहिंजे साधना में, थोरी देरि बीठो, अधु कलाक खनि कढियईं जीअं तीअं, पर राजा आहे न, मन हुन जो बीहण या वेहण ॾेई नथो। त पोइ आवाज़ु ॾिनई, स्वामी मां आयो आहियां, तव्हां कल्ह मूंखे 11 बजे जी अपॉइंटमेंट ॾिनी, हाणे अची 12 थिया आहिनि। पोइ अखियूं खोले स्वामी, हा हा हा, मां तोखे 11 जो टाइम ॾिनो हुयो ऐं मां 11 बजे तयार बि हुयुसि, पर छा कयां, हिन वण मूंखे पकड़े रखियो आहे, छॾे ई नथो। राजा चई
वण तोखे छॾे नथो। अरे ही वण जड़ आ, तूं त चेतन आहे, जड़ तोखे कीअं पकड़ींदो? तो पकड़ियो आहे वण खे, छॾे ॾे। चई अरे वाह, हिकु राति में राजा तोखे एॾो ज्ञान अची वियो। ही जड़ आ, मां चेतन आहियां, जड़ चेतन खे न पकड़े सघंदो आहे। ही तूं काथ कीअं सिखी वई? अरे चई हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ही ज्ञान त सभिनी खे हूंदो आहे। अच्छा, पोइ तुंहिंजो राजपाठ जेके आहे जड़ आहे की न चेतन आहे? चई आहे त जड़। पोइ जड़ तोखे पकड़े रखियो आहे, तोखे कलाक सत्संग लाइ टाइम नथो मिले। ॾिसो, ज्ञान राजा वटि आहे, राजा संत खे थो सेखारे भई ही वण जड़ आहे, हिन तोखे न पकड़ियो आहे, तूं हुनखे पकड़ियो आहे। पर पाण उन ज्ञान जी राह ते नथो हली सघे। त कर्म बंधन कंहिं तयारु कया? राजा तयारु कयईं। संत खे त सॼी ॼाण हुई, राजा खे लेसन ॾियण वास्ते हुन पंहिंजा बंधन तयारु कया। पर असां चऊं था मां न हूंदुसि त ही दुनिया, ही संसार ई न हलंदो, मुंहिंजा ॿार बुख मरी वेंदा, मुंहिंजूं फैक्ट्रियूं बंदि थी वेंदियूं, मुंहिंजो देश बर्बाद थी वेंदो, ग़रीब थी वेंदो। तूं न हुए तॾहिं बि ही संसार मस्तु पियो हले, तूं न हूंदे तॾहिं बि ही संसार मस्तु हलंदो। असां हिन बंधन में एतिरे क़दुरु फासी पिया आहियूं, पंहिंजे स्वार्थ वास्ते बि टाइम न आहे, खाधे वास्ते टाइम न आहे। हू सभु खाधो खणी मिक्सर में मिक्स कंदा आहिनि, वॾे कोप में भरी कार में ड्राइव बि कंदा आहिनि, पीअंदा आहिनि। खाधो पीअंदा आहिनि, खाधो खाइबो आहे, पर ही खाधो पीअंदा आहिनि। छो? टाइम बचाइण वास्ते। खाधो खाइण लाइ बि टाइम न आहे, ॿियूं ॻाल्हियूं छा? इंसान पाण खे एतिरे क़दुरु ॿधी छॾियो आहे, कोई संसारी सुख उनखे प्राप्त न आहे। परमात्मा जो सुख त छॾे ॾियो, उहो त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई। हफ़्ते में तव्हांखे ऑफिस मां हिकु ॾींहुं छुटी कंपलसरी वठणी आहे। साल में ऑफिस में तव्हां नौकरी था कयो, 15 ॾींहं, महीनो, कॾहिं कॾहिं सवा महीनो छुटी ॾींदा आहिनि। कंहिं कंहिं देश में हाणे कानून कढियो अथई, जेको छुटी न वठंदो उनखे कम तां कढी छॾींदासीं। उल्टो, पहिरियों छा हुयो, जेको वधीक छुटी वठंदो उनखे कम तां कढी छॾींदा हुया। ऐं इंडिया में ईअं, पर कंहिं कंहिं कंट्रीअ में ईअं चवंदा आहिनि तव्हां छुटी वठो, वञो, रिक्रिएट योर सेल्फ, रीजिनोवेट योर सेल्फ, फ्रेश थी करे वापसि अचो। तव्हां चवंदा आहिनि असांखे जाम कमु आहे, असांखे जाम कमु आहे, असां संडे बि कमु कंदासीं, मंडे बि कमु कंदासीं, छुटी न वठंदासीं। पोइ चवंदा आहिनि असांखे सुख ई नथो मिले, हिन संसार में परमात्मा आहे ई कोन। केॾी प्रार्थना कईसीं, 10 दफ़ा भॻवान खे चयो कार ॾे, हिकु कार ॾे, मूंखे मां परेशान थी वियो आहियां बस में वञी, ॾे ई नथो, पर ॿुधे ई नथो, परमात्मा आहे ई कोन। परमात्मा तोखे सभु कुझु ॾिनो आहे, पेर ॾिना अथई न, जंहिंखे पेर न आहिनि उनखां वञी पुछ। पर असांखे टाइम ई कोन्हे, असां पाण खे ॿधी रखियो आहे। जेको माण्हू बंधन में, जेको जेल में आहे, उहो सुखी रहंदो, भले तव्हां सोन जो जेल ठाहे ॾियोसि। असां छा कयो आहे, मस्तु सोन जो हीरनि सां लॻाए करे जेल ठाहियो आहे, अंदरि घुसी करे ॿाहिरों लॉक करे छॾियो आहे। पोइ चऊं था असांखे ॿाहिरि वञण ई नथा ॾियनि, केरु नथो वञणु ॾिए। अरे भाई, तो पाण खे बंधन में विधो आहे। छो ईअं छो थो थिए? 3 ॻाल्हियूं ॿुधाए अथई। असां कर्म कयूं था पर सेवा नथा कयूं। असां प्रार्थना कयूं था स्वार्थ वास्ते, कॾहिं परमात्मा जे वास्ते प्रार्थना कई आहे? असां ज्ञान था वठूं ही दुनियादारीअ जो, कॾहिं उन जे बारे में सोचियो आहे? इन करे असांजा अञा
दिमाग़ जा कपाट खुलिया कोन्हनि। इन करे असां ग़लतीअ सां बंधन में था पऊं। असांखे लॻे थो हिन मां ई सुख मिलंदो। कंहिं माण्हुनि खे दुख जी आदत पइजी वेंदी आहे, एतिरी क़दुरु आदत पइजी वेंदी आहे एतिरी क़दुरु आदत पइजी वेंदी आहे कि हू चाहींदा ई न आहिनि। हिकु ज़माने में ग़ुलामनि खे विकिणंदा हुया, उन्हनि जा वापार थींदा हुया। पोइ कंहिं सोचियो त भई ही ग़ुलामगिरी ठीकु न आहे, ही इंसान आहिनि, ही रोबोट्स न आहिनि, ही मशीन्स न आहिनि, त ग़ुलामगिरी ख़तमु कयो। त जेके ग़ुलाम हुया उन्हनि हिन खे अपोज़ कयो, न ग़ुलामगिरी ख़तमु न कयो, असांखे ग़ुलामगिरी खपे। ग़ुलाम था चवनि। इंसान खे दुखनि जी बि आदत एतिरी थी पइजी वञे, उनखे सुख नथा वणनि। हिन खे चइबो आहे बंधन, मोह। असांखे सच्चाई ख़बर ई न आहे, असांखे आज़ादी ख़बर ई न आहे। हिंदुस्तान क़रीबन 1000 साल ॼण त आज़ाद हुयो ई कोन। उन्हनि खे लॻंदो ही सही आहे। आज़ादी मिलण खां बि माण्हू पोइ चवनि पिया केतिरा ई माण्हू त ही अंग्रेजनि जो राज ई सुठो हुयो। एॾी आदत थी पइजी वञे। हिन खे चइबो आहे कर्म बंधन। हिन बंधन में असांजो सॼो जीवन बर्बाद थो थी वञे। पोइ लास्ट में ख़बर पवंदी आहे अरे छा कयोसीं, कुझु बि कोन कयोसीं, खाली इच्छाऊं तयारु कयूं, इच्छाऊं पूरी कयूं। ऐं इच्छाऊं तव्हां भले 1000 साल तव्हां जिंदगी मिले तव्हांखे, पूरियूं न थींदियूं। तस्मात् ज्ञान संभूतं रुस्तं ज्ञानस्तित्मना छित्त्वैनं संशयं योगम् अतिष्ठोत्तिष्ठ भारत। Therefore, ओ अर्जुना, ओ भारत, असांखे तो चए, असां भारत आहियूं। ओ भारत, cutting asunder with the sword of knowledge this ignorance born doubt of the self dwelling in your heart, be established in yoga, arise, O Bharat। हे अर्जुन, हे भारत, खोल देना, पर्दा खोल देना। ओ भारत, उठ, केस ताईं वेही रहने, केस ताईं पियो रोईंदे, उथ, सुजाग थी, निंड में न पियो रहो, गप में न फासी वे, निकुर ॿाहिरि। ऐं ही ज्ञान रूपी तलवार खण ऐं हिन मोह खे हिकदमि कटे छॾ। धीरे धीरे नाहे कटणो, प्यार सां नाहे कटणो, तलवार खणी हिक ई झटके में ख़तमु करणो आहे। ही अज्ञान हे इंसान खे बर्बाद तो करे छॾे, हिन खे कटे फिटी कयो। त हिन अध्याय में 3 अध्याय में कर्म जी महिमा ॿुधाई अथई। 2 अध्याय में त कर्म योग ख़तम बि थियो हुयो, पर उहो असांखे सम्झ में कोन आयो। इन करे 3 अध्याय में कर्म जी महिमा ॿुधाई ऐं 4थे अध्याय में ॿुधाई यज्ञ कर्म। माना कर्म खे तव्हां सेवा भाव सां कयो त मन जी शांती मिलंदी।
ऐं उन मां छा थींदो, ज्ञान प्राप्ति थींदी। त ज्ञान प्राप्त थियण लाइ तव्हां तलवार माना ॿी काई ईअं ज्ञान जी तलवार न मिलंदी आहे बाज़ार में। ही ज्ञान वठण सां अज्ञान पंहिंजो पाण ख़तमु थींदो। जीअं रोशनी ईंदी त ऊंदहि पंहिंजो पाण भॼी वेंदी। तव्हां ऊंदहि खे तलवार सां न कटे सघंदव, पर ही उजालो रूपी तलवार ऊंदहि खे कटे ख़तमु करे छॾींदी। तीअं असांजो ज्ञान जेको आहे इनखे असांखे कटे फिटी करणो आहे। सिंधीअ में पढ़ूं 41 42। ऐं अर्जुन भरम मोह तूं काट, खणी ज्ञान जी तरार, उथी युद्ध कर, थी निष्कामी, अंदर आत्म बल उथार। इन करे आत्मबल खपे, पंहिंजो हिकिड़ो कॉन्फिडेंस खपे, विश्वास खपे त मां ही करे सघंदुसि ऐं असां मां हिकु हिकु ही करे सघंदो आहे। वी ऑल आर इक्विप्ड, वी ऑल आर डिज़ाइन। असां जूं सर्कमस्टेंसिस अलॻि अलॻि आहिनि, पर असांजो कॉन्स्टिट्यूशन बि उन हिसाब सां ई ठहियलु आहे। पर असांखे डिज़ाइन करे ईअं मोकिलियो अथई असां ही परम सुख प्राप्त करे सघंदा आहियूं हिन जनम में, ऐं वधीक टाइम बि न लॻंदो। जाम महिनत जो कमु न आहे, पर अंदर मां उहो आवाज़ अचे ऐं असां उन राह ते हलूं। इन करे सत्संग जो महात्म्य ॾाढो वॾो आहे। सत्संग उनखे ई प्राप्त थींदो जंहिं ते हुन प्रभुअ जी महिर थी आहे, न त सत्संग बि न मिलंदो। जंहिंखे सत्संग न मिलियो आहे उनखे उपासना ॾींदा आहिनि। तूं ईअं कर, वञ पहाड़ ते मंदिर थी, उते वञी नारियल तोड़े अच। और पहाड़ ते वञण में 3 कलाक, अचण में 3 कलाक, पोइ वञ हिकिड़ो नारियल तोड़े अच। उनखे कमु ॾींदा आहिनि। वञ केरला, भॼन ॿुधी अच। ऐं हितां पूना मां वेंदो केरला, 2-3 भॼन ॿुधंदो, हनुमान जो पत्थर जी मूर्ति आहे, हथ जोड़ींदो, वापसि ईंदो। वञ अगरबत्ती ॿारे अच, वञ पाणी चढ़े अच, वञ गुल चाढ़े अच। ही उपासना ॾींदा आहिनि। 3 ॾींहं तोखे खाइणो न आहे, पीअणो न आहे, ईअं ई रहणो थी। ही उपासना ॾींदा आहिनि। छो ॾींदा आहिनि उपासना? तव्हां पुछो भई हे छा था, मां 3 कलाक मथे चढ़ां, 3 कलाक हेठि अचां, कहिड़ो मतिलबु आहे? मां हितां ई थो हथ जोड़ियां। परमात्मा त सभिनी हंधि आहे। पर जंहिंखे सत्संग न मिलियो आहे अञा ताईं, महिर न थी आहे, उहो सोचींदो न आहे, ऐं उहो सोचे इन करे उनखे उपासना ॾींदा आहिनि। पोइ हिकु ॾींहुं पुछंदो मां केरला छो वञा? अरे परमात्मा मुंहिंजे अंदर में आहे, मां ओतिरो परे छो वञा? ही कहिड़ो आहे, नारियल तोड़ण सां भॻवानु प्रसन्न थींदो छा? ही सवाल पुछंदा। जॾहिं सवाल पुछंदा त उनजो जवाबु उन्हनि खे सत्संग में मिलंदो। पोइ हुननि खे सत्संग मिलंदो। चाहींदा आहिनि हाणे मूंखे ख़बर पए। जे मूंखे ख़बर पए त माना सम्झो महिर थी वई। फर्स्ट स्टेप, फर्स्ट ऑब्स्टेकल इज़ ओवर। ही असां हिकु माइल स्टोन अचीव कयोसीं लाइफ में, ऐं हीअ ॾाढी वॾी उपलब्धि अथव। सत्संग ताईं अचण में केतिरा ई साल लॻी वेंदा आहिनि। माना अधु उमिरि 50 साल इन जे लाइ लॻी वई। तंहिंखां पोइ तव्हांखे थोरा साल कढणा आहिनि। ऐं सत्संग में बि छा आहे, हिते तव्हांखे लॻंदो भई एॾो ज्ञान वठ, श्रद्धा रख, रोज़ पढ़ाई कर, ईअं काई ज़रूरत न आहे। ॾिसो 700 श्लोक आहिनि, 701 श्लोक आहिनि भगवद गीता में। तव्हांखे 20 श्लोक मैक्सिमम, 20 श्लोक्स। पर इहे 20 कहिड़ा आहिनि, उहो हर कंहिंजो अलॻि अलॻि चॉइस आहे। इन करे तव्हांखे पहिरियों हीअ कॉमेंट्री ॿुधणी पवंदी, पढ़णी पवंदी। पोइ हिन मां तव्हां चूज़ कयो, हीउ श्लोक मूंखे वणे थो, हुन श्लोक खे यादि करियो। पोइ उन 20 श्लोकनि खे यादि करे हिन 20 श्लोकनि ते तव्हांखे बसि वीचार करिणो आहे, हिन में छा ॾिनो अथई। 20 श्लोकास आर मोर देन इनफ।
सो पिकअप अकॉर्डिंग टू योर कॉन्स्टिट्यूशन। के माण्हू हूंदा आहिनि हिकु जॻह ते वेठल हूंदा आहिनि, अरे उथ कुझु कमु कर, मूंखां कमु नथो थिए, पर सोचींदा आहिनि। ॾिसो, हू फिज़िकली एक्टिव न आहिनि पर इंटेलेक्चुअली एक्टिव आहिनि। त उन्हनि जे लाइ उपासना कहिड़ी आहे त तव्हां किताब खणी पढ़ो। तव्हां न उथो, वेठा हुजो, लेटी पओ, नो प्रॉब्लम, पर तव्हां ग्रंथ पढ़ो, ही शास्त्र पढ़ो। इट इज़ अ साइंस, ही साइंस अथव, ही कोई ब्लाइंड रिस्पेक्ट न आहे। इट इज़ अ साइंस लाइक एनी अदर साइंस। त जंहिंजो दिमाग़ हले थो, वीचार हलंदा, उन्हनि जे लाइ आहे ज्ञान योग। ॿिया हिन जे उल्टा माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जे पेर में फीथा हूंदा आहिनि, दे कांट सिट। अरे वेह बाबा, थोरो आराम सां, न न न न न मूंखे वञिणो आहे, वञिणो आहे, वञिणो आहे, अञा आयो न आहे, वञिणो आहे, वञिणो आहे, वञिणो आहे, वञिणो आहे। अरे वो वेह, चांहि पी, कॉफ़ी, बिस्कुट खा, न न वञिणो आहे, वञिणो आहे, वञिणो आहे। काॾे वञिणो थी? मूंखे जाम कम पिया आहिनि। अहिड़े इंसान जे लाइ कर्म योग आहे। हाणे तूं कर्म करणो आहे, कर, पर इनखे सेवा भाव सां कर। सेवा भाव सां कंदे तोखे ज्ञान जी प्राप्ति थींदी। टे टाइप जा माण्हू हूंदा आहिनि, न उन्हनि खे भॼ डुक खपे, न वेही बि रहंदा, पिया कुझु न कुझु, कुझु न कुझु कंदा। पोइ दे आर इमोशनल, उन्हनि जी भावनाऊं एतिरियूं तेज, तुर तुर ते वेही रहंदा। मंदर में वेंदा, रोअण चालू, मुंहिंजा प्रभु, बसि रोअण चालू। भॼन ॻाईंदा, रोअण चालू। कोई मिट माइट अची वियो घर में, अखियुनि मां ॻोढ़ा। दे आर इमोशनल। पोइ उन्हनि जे लाइ भक्ति आहे, तूं ही अर्पण कर। भक्ति माना माण्हुनि खे लॻंदो आहे भॻवान खे वञी प्रार्थना कयूं, हे भॻवान हिकु कार ॾे, इहा भक्ति न आहे। भक्ति आहे पाण खे उन जे साम्हूं समर्पण कयूं। मां आहियां ई कोन, तूं ई तूं। त अलॻि अलॻि क़िस्मनि जा माण्हू आहिनि, इन करे अलॻि अलॻि उन्हनि जे लाइ रस्ता ठहियल आहिनि। पर गीता छा थी करे? गीता सभई रस्ता तव्हांजे साम्हूं थी रखे। ॾिसो, तव्हां कंहिं वॾी 5 स्टार होटल में या कंहिं वॾी शादीअ में वेंदव त घटि में घटि 20 भाॼियूं हूंदियूं आहिनि, ॿिया घणा ई व्यंजन हूंदा आहिनि, 10 प्रकार जूं त मिठाइयूं हूंदियूं आहिनि। तव्हां सभु खाई सघंदव न? पोइ तव्हांखे जेको वणे उहे 2 भाॼियूं तव्हांखे खणणियूं आहिनि। पर असां छा था कयूं? पंहिंजे प्लेट में 2 भाॼियूं रखूं था ऐं ॿिए जे प्लेट में था ॾिसूं, मां हीअ खई, हुन खे हूअ खई आहे, उहो बि थो ट्राए कयां, उहो बि थो ट्राए कयां। पोइ छा थींदो? पोइ पेट ख़राब थी पवंदो। यदि तव्हांजो कॉन्स्टिट्यूशन इमोशनल आहे, तव्हां भावना प्रधान आहियो, तव्हांजे लाइ भक्ति योग सुठो आहे। तव्हां हुन ज्ञान वारे खे न ॾिसो, तव्हां हुन कर्म वारे खे न ॾिसो, तव्हां पाण खे ॾिसो, मूंखे छा खपे। पोइ इन हिसाब सां तव्हांखे पिकअप करणो आहे। त गीता में वॾो ज्ञान आहे, प्रधानता ज्ञान जी गीता में। पर हाणे असां ॾिठोसीं 2nd चैप्टर में कर्म योग, 3rd चैप्टर में कर्म योग, 4th चैप्टर में कर्म योग, हाणे 5th में बि उहो ई ॾिनो। तंहिंखां पोइ भक्ति, तंहिंखां पोइ ज्ञान। त असांखे पंहिंजे हिसाब सां इन मां चूंडणो आहे, ॿियनि खे न ॾिसणो न आहे। घर में 2 ॼणा आहिनि, कोई हिकु ज्ञान जे पुठियां आहे, ॿिए भक्ति जे पुठियां आहे। त ही ग़लति आहे कि न हू ग़लति आहे, ईअं न आहे सोचणो। ही बि रस्तो आहे, पंहिंजे रस्ते सां, हू पंहिंजे रस्ते सां। डेस्टिनेशन हिकु ई आहे, असांखे वञणो, पहुचणो उते ई आहे, पर अलॻि अलॻि नमूने सां असांखे ठाहे ॾिनी अथई सिस्टम।
तव्हां हिन राह सां वञो, तव्हां हिन राह सां वञो, तव्हां हिन राह सां बि वञी सघंदो। तव्हां पंहिंजी राह चूंडियो, ॿियनि जी राह ते निहारण जी ज़रूरत न आहे। ॿियनि जी राह ते निहारींदासीं असां दुखी थी वेंदासीं। तव्हांखे लॻे थो ज्ञान ॾाढो ॾुखियो आहे, तंहिंजी माना तव्हांजे वास्ते ज्ञान कोन्हे, कर्म बि मूंखां त थिए ई नथो, त इहो बि न आहे, पोइ तव्हां भक्ति कयो। हाणे भक्ति कंदव माना छा? उपासना में छा चवंदा आहिनि, तूं 25 दफ़ा हनुमान चालीसा पढ़। उपासना में जंहिंखे कुझु अञा सत्संग मिलियो न आहे, पर सत्संग मिलण खां पोइ तव्हांखे हनुमान चालीसो ॻाइणो आहे, पर सुर में, आराम सां, गुड़ 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 गुड़। काथे भॼी वञिणो आहे छा? ई छा ड्यूटी आहे छा? भई तव्हां ही 25 दफ़ा कंदो तव्हांखे 25 रुपया मिलंदा? आराम सां ऐं मतिलब सां, ऐं पंहिंजो समर्पण। हनुमान केरु हुयो? राम भक्त हुयो। राम भक्त माना छा? जॾहिं उनखे सीता माता हीरनि जो हार ॾिनई त छा कयईं? हीरा खोले ॾिठई, टोड़े ॾिठई, अंदरि राम आहे, राम कोन्हे, फिटी कर। इहो अथव भक्त जो लक्षण। मां संसार में एॾी भग ॾुक थो कयां, राम आहे, तव्हां सोचियो मूंखे सुकून मिले थो? नथो मिले, फिटी कयोसि। सुकून मिले थो, बसि ही तव्हांजे वास्ते। जंहिंमें तव्हांखे मन जी शांती मिले उहो तव्हांजे वास्ते आहे, ॿियो न आहे। ॿिए खे शांती ॿिए में मिलंदी। कंहिंखे हीरा खपनि, उन्हनि खे हीरा में शांती मिलंदी, हुनजो कर्म हुन सां गॾु। असांखे हिन में राम कोन्हे, फिटी कयोसि। इहो असांखे सिखणो आहे भक्तीअ मां। भक्तीअ में बि ज्ञान मिलंदो आहे। जेको भक्त हूंदो आहे आख़िरीअ में उनखे ज्ञान थींदो परमात्मा जो, ऐं जेको ज्ञानी हूंदो उनखे आख़िरीअ में भक्ति मिलंदी। असां ॾिठोसीं ज्ञान ॿुधाई स्टेप बाय स्टेप, अची नाव में वेह कर्म, बसि आख़िरीअ में छा थींदो? तोखे मन जी शांती मिलंदी, परम शांती मिलंदी। माना तूं ऐं भॻवान जो परमनेंट भक्त थी वेंदे। ज्ञान जो एंड भक्तीअ में थींदो, भक्तीअ जो एंड ज्ञान में थींदो। त ही कोई अलॻि अलॻि राह न आहे, सभु डेस्टिनेशन हिकु ई आहे। असांजे हिसाब सां असांखे पंहिंजो रस्तो चूंडणो आहे। तव्हां चवंदो मां गीता पढ़ी आहे, मूंखे सभु श्लोक यादि आहिनि, मां कई आहे, पर हिन ज्ञान जो तव्हांखे सचमीअ में कुझु यूज़ थिए थो? जेसि ताईं तव्हां उहो एक्सपेरिमेंट न कंदव। असांखे स्कूल में पहिरियों क्लास में रूम में पढ़ाईंदा, पोइ चवंदा हाणे लेबोरेटरीअ में वञो, एक्सपेरिमेंट कयो। पोइ असां एक्सपेरिमेंट कंदासीं, ख़बर पवंदी अरे हा हीअं आहे वाकई में। तीअं ई ज्ञान वठण खां पोइ असांखे उन ते एक्सपेरिमेंट करिणो आहे। जेसि ताईं असां एक्सपेरिमेंट कयो न आहे तेसि ताईं उहो ज्ञान आहे ई कोन। इट इज़ जस्ट मैटर ऑफ इंफॉर्मेशन। इहो त कंप्यूटर खे बि ख़बर आहे सत्संग। तव्हां पंहिंजो मोबाइल ऑन कंदो, ई सत्संग मोबाइल ॿुधाईंदो, पर वाकई में मोबाइल खे ज्ञान आहे? ज्ञान हुजे त वेही रहे ईअं। त ख़ाली रूटीन मैकेनिकली आराधना करणी न आहे। असांखे सोचे सम्झी दिलि सां हुनखे समर्पण करे भक्तीअ सां, इहो भाव आहे, असांजी भावना आहे। हिन में मां आहियां ई कोन। जॾहिं हू आहे त मां कोन आहियां, ऐं जॾहिं मां आहियां त हू आहे ई कोन। ॿई न हूंदा, ॿिन्हिनि मां हिकु हूंदो। या त पाण खे उन जे हवाले करे छॾियो, या त वेही दुख भोॻियो। ॿियो कोई रस्तो न आहे। इन करे चए थो उथ ओ भारत उथ, राइज़। हिकु दफ़ो न बार बार चवंदो कृष्ण भॻवान, उथ युद्ध कर। छा सां युद्ध कर? पंहिंजे अंदर में जेकी बुराइयूं आहिनि उन्हनि खे ख़तमु कर, ही अज्ञान खे ख़तमु कर। तूं हुन खां अलॻि थी वियो आहे, तोखे अलॻि कंहिं कयो आहे, उहो सभु कटे छॾ। तूं हुन सां हिकु रूप थी वेंदे, भक्त थी वेंदे, ज्ञानी थी वेंदे। अॼु एतिरो काफ़ी।
हाणे नओं अध्याय पोइ असां शुरू कंदासीं, पर हिन चैप्टर जो असां एड हीअं कंदा आहियूं। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः। सिंधी। ओम तत्सत। इहे श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो ज्ञान कर्म संन्यास योग वारो चौथों अध्याय पूरो थियो। चौथों अध्याय पूरो थियो ईअं लिखियलु आहे हिते, पर असांजे लाइ चौथों अध्याय पूरो थियो नाहे, असां जस्ट शुरूआत कई आहे। त इन करे हिकु प्रथा आहे, पुराणी परंपरा आहे त हिकु अध्याय जॾहिं पूरो थींदो त पहिरियों श्लोक वरी ॻाइबो आहे। छो ॻाइबो आहे त असां पंहिंजो स्टडी जेको आहे उहो शुरूआत कई आहे, अञा एंड न थियो आहे। हीअ असां जल्दी जल्दी सां पढ़ी वियासीं। त पहिरियों श्लोक श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राहः मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्। ॿियो दफ़े